गुरु जीअं था तीअं हालत किथे आ? अमन आतिशी ऐं अदालत किथे आ? गुरु था जीअं इहा हालत किथे आ? अमन आतिशी ऐं अदालत किथे आ? किताबनि ते पेरा खिलासनि के ताला अञा बि चवीं थो जहालत किथे आ? मोहतरम जनाब बेगुमरी पेशे जा वारिस उस्ताद साहिबा ऐं मुंहिंजा प्यारा साथियों, अस्सलाम वालेकुम। अॼु जी मुंहिंजी तकरीर जो उनवान आहे इल्म। इल्म हिकु उहा शइ आहे, इल्म हिकु उहा शइ आहे जेका हिकु इंसान खे सेखारे थी त वॾनि सां कीअं ॻाल्हाइजे। इल्म हासिल करण वारो इंसान हमेशह कामयाब हूंदो आहे। इल्म मुंहिंजो हथियार आहे। इल्म उहो हथियार आहे जंहिंजी मदद सां असीं पूरी दुनिया खे बदिलाए सघूं था। इल्म उहो हथियार आहे जंहिंजी मदद सां असीं पूरी दुनिया खे शिकस्त ॾेई सघूं था। इल्म मुंहिंजी ताक़त आहे। इल्म मुंहिंजी ताक़त आहे। इल्म उहा ताक़त आहे जेका शइ मां पंहिंजे वस जे ज़रिए नथो करे सघां उहा मां इल्म जी ताक़त सां करे सघां थो। इल्म मुंहिंजो दोस्त आहे। इल्म उहो दोस्त आहे जेको मुंहिंजी हमेशह गॾु हूंदो ऐं मुंहिंजी हमेशह मदद कंदो। इल्म मूंखां का बि दुनिया जी ताक़त नथी कसे सघे। साईं जीएम सैयद जन जो कौल आहे, साईं जीएम सैयद जन जो कौल आहे त अगरि तव्हांखे के क़ौम खे के मुल्क खे तबाह करणो आहे त उन जा माण्हू न मारियो, बल्कि उन क़ौम जो उन मुल्क जी तालीम तबाह कयो, उहा क़ौम पाण ई चिकना चूर थी वेंदी। जेके दिल में असद रखनि था त काश असां बि इल्म पेरायूं हा, काश असांजे हथनि में के किताब हुजनि हा, काश असां के स्कूल खां ॿाहिरि बीह करे शागिर्द पंहिंजे दिल में असद रखनि हा त काश असां बि ऑफिसर थियूं हा। असांजे हथनि में किताब हुजनि हा, असांजे हथनि में गुलाब हुजनि हा। पर अफ़सोस 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 जनाब आला जनाब सदर कहिड़ो ॾोह आहे उन्हनि मासूम ॿारनि जो, कहिड़ो ॾोह आहे उन गुलनि जहिड़नि मासूम ॿारनि जो जेके वालदेन स्कूल नथा मोकिलिनि। छो माण्हू कंहिं ॿिए ते भाड़े जे रियासत पंहिंजो वाइदो पाड़े। इल्म हिते जे आम हुजे हा, स्कूल खुलियल सुबुह शाम हुजे हा, पोइ सिंधड़ी छो बदनाम हुजे हा। स्कूल खुलियल सुबुह शाम हुजे हा, पोइ सिंधड़ी छो बदनाम हुजे हा। ईअं जायज़ चई को अंदरि साड़े जो सो रियासत जे वाइदो पाड़े। जे उस्ताद कोई कमदार न थे हा, जे उस्ताद कोई कमदार न थे हा, जे उस्ताद कोई कमदार न थे हा, वो शौकीन टीवी अखबार न थे हा, जिते हेॾो हिते आज़ार न थे हा, ऐं ॿीहरो कुर्सी ते बदमाशी न थे हा, या अॻवान कोई पैसा अॻाड़े जे रियासत पंहिंजो वाइदो पाड़े। जो बालक कोई लापारो करे हा, ऐं घर लाइ ईअं गॾु चारो करे हा, जो बालक ईअं लापारो करे हा ऐं घर जो ईअं गुज़ारो करे हा, सारे बदन रंग कारो करे हा, माल लाइ गॾु उचारो करे हा, जो पंहिंजा बदमड़ा पेर उसारे जे रियासत पंहिंजो वाइदो पाड़े। हिन ॿार खे सभई माफ़ कयो, जो मुर्दा पंहिंजो आफ कयो, बसि सीनो पंहिंजो साफ़ कयो। अॼु अचो सभई इतराफ़ कयो, खोड़ छॾियासीं नस्ल उचारे जे रियासत पंहिंजो वाइदो पाड़े। इल्म मुंहिंजो शान आहे, इल्म मुंहिंजो मान आहे, इल्म मुंहिंजी इज़त आहे, इल्म मुंहिंजी शोहरत आहे, इल्म मुंहिंजो मर्तबो आहे, इल्म मुंहिंजी इज़त आहे, इल्म मुंहिंजी शोहरत आहे, इल्म मुंहिंजी कुवत आहे, इल्म मुंहिंजी ताक़त आहे। इल्म खां सवाइ मां कुझु बि न आहियां। मां इल्म सां प्यार कयां थो जीअं मुंहिंजी अमर मूसा। इल्म खे एॾी वॾी अहमियत इन करे ॾिनी वई आहे जो ॿिन्ही जहान जे सरदार हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इल्म हासिल करियो पंहिंजे खां वठी क़बर ताईं। इल्म हासिल कयो भले तव्हांखे चीन बि छो न वञिणो पए। इल्म हिकु लाज़वाल ऐं अनमोल दौलत आहे जंहिंजी मदद सां इंसान पंहिंजो पाण खे सुञाणे सघंदो आहे, इंसान पंहिंजो पाण सां गॾु उन हक़ीक़ी ख़ुदा खे सुञाणे सघंदो आहे। केतिरो ॻाल्हायां, इल्म ते ॻाल्हाईंदुसि त मुंहिंजा वर्क खुटी वेंदा। इल्म ते ॻाल्हाईंदुसि ॾींहं रातियूं बदिलजी वेंदियूं। इल्म ते ॻाल्हाईंदुसि मुंहिंजा जुमिला खुटी वेंदा, मुंहिंजा लफ़्ज़ खुटी वेंदा, पर इल्म जी तारीफ़ न खुटंदी। इल्म ते ॻाल्हायां मां छा ॻाल्हायां। इल्म आख़िर में मां ही शेर चई पंहिंजे लफ़्ज़नि जी पुॼाणी कंदुसि। आख़िर में मां ही शेर चई पंहिंजे लफ़्ज़नि जी पुॼाणी कंदुसि। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सां बाबा।